अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध जो ख़बरुनि जो स्लो जारी है। तव्हां सां जाती मां ख़बर शेयर कंदा आहियूं। जाती जे यूसी बेगुनाह लॻभॻि सूमर जत ताज़नि बरसातनि सबबि शाखुनि जो पाणी अवरटाप थियण सबबि पाणी जी घेरे में अची वियो आहे, जंहिं करे 50 घरनि ते मुश्तमिल ॻोठ मुकमल बरसाती पाणी जे बोट जी लपेट में आहे। बरसाती पाणी निकाल न थियण करे ॻोठ में ग़रीब औरतुनि जूं 15 झूपड़ियूं किरी वियूं आहिनि। मुतासिर झूपड़ियुनि करण करे खुले आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। मुतासिरनि वटि खाद खोराक जो सामान न हुअण करे मुतासिर पुकू काटण ते मजबूर बणियल आहिनि। ॻोठ जे मुतासिरनि हनीफ़ जत, राजबाई, इब्राहिम जत ॿियनि दाईंदे चयो त 10 ॾींहंनि खां हलंदड़ मुसलसल बरसात सबबि ॻोठ ॿुॾी वियो। फसल पाणी हेठि आहिनि, घर किरी पिया, खाधे पीते जो सामान ॿुॾी वियो। बुकनि विचां मासूम ॿार दाहूं करे आहिनि। मुतासिरनि सिंध हुकूमत डिप्टी कमिश्नर सिंजावल तख जे चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई आहे त ॻोठ मां बरसाती पाणी निकाल कराए संदन वार कई वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।